नाज़रीन खे अपडेट कंदालू। ॾहरकी में तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ JUI जो कंपनी जे गेट ॾांहुं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाज़रीन खे आगाह कंदालूं त JUI जा कारकुन कंपनी जे समूरनि गेटनि आॾो वेही रहिया आहिनि, जॾहिं त JUI पारां कंपनी खे 27 सेप्टेम्बर ते चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो हो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ॾहरकी में तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ JUI पारां कंपनी जे गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। आगाह कयूं पिया। JUI जा कारकुन कंपनी जे समूरनि गेटनि आॾो वेही रहिया आहिनि, जॾहिं त JUI पारां कंपनी खे 27 सेप्टेम्बर ते चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो हो। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे। ॾहरकी में तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ JUI जो कंपनी जे गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ॾहरकी मां रमेश कुमार खां। जी रमेश, अपडेट कजो। धरणो हिन वक़्तु जारी आहे। जी रमेश, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि धरणे बाबति? जी तव्हांखे ॿुधाईंदो त माड़ी पेट्रोलियम कंपनी ॾहरकी जी इंतज़ामिया पारां ज़िले घोटकी समेत ॾहरकी ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ सनती इदारनि जे बावजूद हितां जे मक़ामी माण्हुनि खे नौकरियुनि में नज़रअंदाज करणु, उन खां सवाइ हिननि खे CSR फंड तहत बुनियादी सहूलतूं न फ़राहम करण ख़िलाफ़ JUI ॾहरकी जे सॾ ते माड़ी पेट्रोलियम कंपनी जे मुख्य गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। जॾहिं त माड़ी पेट्रोलियम कंपनी जा 3 गेट आहिनि, 1 नंबर, 3 नंबर ऐं 5 नंबर, उहे बि मुकमिल तौर बंदि कया विया आहिनि, जंहिं सबबि उन्हनि जा ईंदड़ वेंदड़ माण्हू उहे अंदरि न वञी सघिया आहिनि। अंदरिया माण्हू अंदरि आहिनि, ॿाहिरां माण्हू ॿाहिरि आहिनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एहतजाजी मुज़ाहिरे जी ऐं धरणे जी जेको अॻुवाणी करे रहियो आहे जमायत उलमा इस्लाम ज़िला घोटकी जो अमीर आहे मौलाना इसाक लगारी, असदुल्ला मार ऐं ॿिया करे रहिया आहिनि। हुननि जो इहो चवणु आहे त माड़ी पेट्रोलियम कंपनी ज़िले घोटकी समेत ॾहरकी ऐं आसपास जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार में नज़रअंदाज करण, ॿाहिरनि माण्हुनि जी भर्ती ऐं बुनियादी सहूलतूं न फ़राहम करण ख़िलाफ़ असांजो एहतजाजी मुज़ाहिरो आहे। हुननि जो इहो चवणु आहे त 27 सेप्टेम्बर ते असां धरणो हंयो हुयोसीं ऐं हिननि खे चार्टर ऑफ डिमांड ॾिनो हुयोसीं, उन ते अमल न थियो आहे, जंहिं सबबि अॼु असां ॿीहर धरणो हंयो आहे। हुननि जो इहो बि चवणु आहे त जेसि ताईं असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसि ताईं असांजो हीउ एहतजाजी मुज़ाहिरो धरणो जारी रहंदो। हिन एहतजाजी मुज़ाहिरे में जमायत उलमा कारकुननि खां सवाइ ज़िले घोटकी जे सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाननि पिणु वॾे अंग में शिरकत कई आहे। ठीकु आहे रमेश, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।